ये अॼु जी मुलाक़ात जेका आहे हिकिड़ी एक्सीडेंटल मुलाक़ात आहे। मूंखे बिल्कुलु ख़बर न हुई त को आर्ट्स काउंसिल में हलिबो, हुते तकरीब थींदी या ई थींदी, अहिड़ो कुझु बि न हो। पर बहरहाल जेको थियो सही थियो। हाणे हिते ॻाल्हियूं त काफ़ी घणियूं जेके आहिनि से दोस्तनि कयूं आहिनि ऐं हक़ीक़त में त घणनि मसइलनि ते जेको आहे सो ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, पर ज़ाहिर आहे त अवली टाइम काफ़ी थी चुको आहे। सभ खां पहिरियां ॻाल्हि जेका आहे उहा जीअं त ही आर्ट काउंसिल आहे ऐं आर्ट्स काउंसिल जे दोस्तनि ही घुरायो आहे असांखे या उन्हनि ही तक़रीब रखी आहे, तंहिंजे करे आर्ट जे बारे में या आर्टिस्टनि जे बारे में जेको मुंहिंजूं ऑब्ज़र्वेशन आहिनि या जेके मुंहिंजूं ख़्वाहिशात आहिनि उहे जेके आहिनि से कजनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त आर्ट जे दायरे में त सभई फ़नून लतीफ़ा वारा शयूं अची थियूं वञनि, पर उन में के मॉडर्न शयूं बि आहिनि। पुराणे ज़माने जे फ़नून लतीफ़ा में ड्रामो कोन हो, फिल्म न हुई, एक्शन फिल्मूं न हूं। हाणे उन में काफ़ी जेके नयूं नयूं शयूं आहिनि। जेतिरो छो त असां ॿाहिरि बि उथूं वेहूं था, शुरू खां वठी किताबनि सां बि दिलचस्पी हुई ऐं मूवियुनि सां बि हुई। मां त घणे क़दुरु नंढे लाइ खां वठी इंग्लिश मूवियूं घणियूं ॾिसंदो हुउमि, इंडियन बि घटि। असांजा जेके ड्रामा आहिनि या जेका बि असांजी आर्ट आहे उहा उन लेवल ते न पहुची सघी आहे जंहिं ते उनखे हुजणु खपंदो। ख़ासि तरह चवंदा आहिनि त असांजी जेका म्यूज़िक आहे, बरे सगीर जे अंदरि जेका म्यूज़िक आहे उन जा जेके बेसिक 7 सुर आहिनि उहे दरअसल सिंधी सुर आहिनि, पर असांखे उहा ख़बर ई न आहे। असां उन्हनि खे को बि डेवलप न कयो आहे। हिन वक़्तु हिंदी सॉन्ग आहे उहो अंग्रेज़ी ॿुधे थो ऐं रिसेंटली जेको आहे पंजाबी म्यूज़िक एॾी त इंटरनेशनल थी वई आहे ऐं उनजी बीट एॾी त सुठी आहे जो असांजा सिंधी माण्हू बि उहा जेका आहिनि से वधीक शौक़ सां ॿुधंदा। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त ख़ासि तरह जेकॾहिं असां पंहिंजे हिन म्यूज़िक खे निंड वारी म्यूज़िक मां बदिलाए जोश वारी म्यूज़िक में न बदिलायोसीं त इहा ख़तमु थी वेंदी। मां हाणे दुबईअ में बि मूंखे दावत ॾियूं, उते बि उन्हनि सां काफ़ी ॻाल्हि ॿोल थी हुई ऐं इहा ई ॻाल्हि थी त बाबा हे अपबीट आणियो, जेका छाजे करे त हीअ असां पुराणे ज़माने जूं ॻाल्हियूं विझी मुंहनि में तूं गुरबत मंझि गुज़ार, उन सां कमु कोन थींदो। जेका इंटरनेशनल रिक्वायरमेंट आहे, छो त हर शइ जी हिकिड़ी मार्केट आहे। जॾहिं तव्हांजी मार्केट हाणे तव्हां ॾिसो तव्हांजी म्यूज़िक कंपनियूं बंदि थियूं, छो त सिंधीअ जी उहा ओतिरी मार्केट न आहे जेतिरी जेका आहे सा उन्हनि जी आहे। तंहिंजे करे असांखे जेसि ताईं असांजी म्यूज़िक असांजी का बि प्रोडक्शन मार्केट ते सुपीरियॉरिटी हासिल न कंदी, उन में जेको आहे इकॉनमी फ्लो न कंदी त उहा जेका आस्ते आस्ते मरंदी वेंदी। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त असां पाण में ॻाल्हाए रुॻो वेठा ख़ुशि था थियूं त वाह जी अज़ीम क़ौम आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असांखे इन लाइ महिनत करणी पवंदी ऐं ब्रेन स्टॉर्मिंग करणी पवंदी। हिते आर्ट काउंसिल जा जेके दोस्त आहिनि इन ते ख़ुशि थी न वेहनि त असां बंदूकुनि वारा ड्रामा था लिखूं या ठाहियूं। ऐं मां पंहिंजो भाऊ एजाज़ जे जेको आहे सो हिन ॻाल्हि सां बिल्कुलु एग्री आहियां ऐं उन जा सबब ॿुधाईंदुमि त जेको आहे सो छा आहे। ॻाल्हि इहा आहे त जेके सिंधी मीडिया आहे उन जी पहिरीं त इकॉनमी न आहे। उर्दू मीडिया जे ड्रामे जी प्राइम टाइम ते 3 लख खां 6 लख रुपया पर मिंट आहे, पर सिंधीअ जे ड्रामे जी त 3000 रुपया 2000 रुपया आहे। सो बि सिंध टीवी या KTN खे, जेके मेराण या ॿिया आहिनि उहे त 500 मिंट ते हलनि था पिया। हाणे जॾहिं जेको आहे हम टीवी जेको ड्रामो ठाहे थी उन जी बजेट आहे 12 लख रुपया पर एपिसोड। हाणे जेको हिननि नॉर्दर्न एरियाज़ में ठाहियो उन जी 18 लख रुपया पर एपिसोड, माना इहे 35-40 मिंटनि जी किस्त जा। असां जेकॾहिं जॾहिं इकॉनमी हुन जे 0.5% ते आहे त असां कीअं था लख रुपया वारो ड्रामो ठाहे सघूं। तंहिंजे करे उहे मजबूर आहिनि त या त मुफ़्त जा फ़नकार हुजनि या घटि पैसनि वारा हुजनि, राइटर जा पैसा बि घटि हुजनि ऐं वञी जेको आहे 25, 30, 40, 50 हज़ार ताईं मिसाल तौर पर एपिसोड ठाहिनि था ऐं उन जी पेमेंट में बि वॾी जेको आहे सो मुश्किलात आहे। त तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो सबबु इहो आहे पंहिंजे बंदूकुनि वारनि ड्रामनि जो। ॿियो सबबु इहो आहे त जेका व्यूअरशिप जो सुवालु आहे त जेको असांजे गुज़िरियल 15-20 सालनि में MRD स्ट्रगल खां पोइ जेको हिकिड़ो धारियल कल्चर पैदा थियो उन ॿारहाड़ियुनि खे ऐं सभिनी माण्हुनि खे एॾो त लपेट में वरितो आहे
ॿियो जेकॾहिं हिकिड़ो फज़ीलत वारो ड्रामो हले थो त ॿाहिरि जे होटलनि ते माण्हू ॾिसनि ई कोन था, पर जेकॾहिं हले थो हिन क़िस्म जो ड्रामो त हुनजी व्यूअरशिप जेका घणी थी थिए। कंपनियुनि वारा सर्वे था कनि चवंदा असां हिन ड्रामे जी वधीक, हाणे नालो डायरेक्टली न वठिजे, पर हाणे हीउ पथर दुनिया खां किसो शुरू थियो, इहो हक़ीक़त में पथर दुनिया जी जेका आहे सा तमामु वॾी व्यूअरशिप इनजे करे थी जो बंदूक ऐं तरड़ियूं ॻाल्हियूं, हिकिड़ियूं गैर हक़ीक़ी ॻाल्हियूं, हिकिड़ियूं तनज़ुल ऐं तबाहीअ वारियूं जेके ॻाल्हियूं न मयूं। तंहिंजे करे मां हिन सां एग्री थो कयां साईं सां त न करणु खपे। मां हाणे गुज़िरियल महीने 2-3 महीननि खां हिननि खे चयो आहे, तव्हांजे असांजे हिन खां प्रोग्राम मैनेजर खां पुछी सघो था त बाबा इन्हनि ड्रामनि खे हाणे आहिस्ते आहिस्ते करे ख़तमु कयो, इन खे मोटाए सोसाइटीअ खे बदिलाइण वारा ख़्यालनि वारा ड्रामा आहिनि, जंहिंमें जेको आहे सो ही जेको कुझु असांजे सोसाइटीअ में थिए थो, असांजे सियासी हलकनि में थिए थो, वज़ीर अमीर जेको कुझु कनि था, उहे ॻाल्हियूं आणियूं। ॾिजण जी ज़रूरत न आहे, अॻ में बि जहिड़ो कयो अथसीं हाणे बि जहिड़ो कंदासीं, छो त आहिनि सभु हिकु जहिड़ा। हीअ जेका हाणे पार्टी वेठी आहे इहा हुजे, या गुज़िरियल दफ़े हुई, या जेका ॿिया अॼु जेके आहिनि से वरी सरकार वारा जेके सभिनी जी पॉलिसी साॻी आहे। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त सोसाइटी वीएस जेके रूलिंग क्लासिस आहिनि उनजे ख़िलाफ़ वारा जेको आहे ड्रामा तयारु थियनि, ऐं ॿियो वरी आर्ट वारा हुजनि, छो त इंसान जा हिकिड़ा नफ़ीस ऐं जेके आहिनि से जज़्बात ऐं लतीफ़ जज़्बात हूंदा आहिनि, उहे जेको आहे सो ग़रीब हुजे, अमीर हुजे, मिडिल क्लास हुजे, या कहिड़े हर माण्हू में साॻा आहिनि। उनजो जेको आहे सो खणी पेशकश या उनजो जेको आहे सो हिकिड़ो क्वालिटी उहा ॿिया हूंदी आहे। जीअं हुन लिखियो शेर हुनजो तव्हां पढ़ियो हूंदो, साहिल लुधियानी में जो हिकिड़ो त ये तो मुमकिन है कि तामीर न होने पाए वरना हर ज़हन में कुछ ताजमहल होते। हुन में वरी पोइ हुन लिखियो आहे त बाबा छा जेको ग़रीब हो हुनखे मोहबत न हुई, पर उहो ताजमहल न पियो ठाहे सघे, तंहिंजे उनजी करे गुरबत जेका आहे त ज़ाहिर ई कोन थी। त तंहिंजे करे आर्ट जेका आहे न सो उन ते वाक़ई प्रॉपर ध्यानु ॾिजे, पर थोरो क्वालिटी वारो असांखे मतिलबु जेकॾहिं इन ते फोकस करे कमु कबो त सिंधी ॿोलीअ जी आर्ट खे, उनजे ड्रामे खे, उनजे शाइरीअ खे, उनजे पंहिंजो शाइरी बि इवन मां त चवां थो त हाणे काफ़ी पोइ ते आहे। हाणे भला शेख हयात छो नथो पैदा थिए, उस्ताद बुखारी छो नथो पैदा थिए, या जेको आहे सो ही जमाल अबड़ो या जेको आहे नसीम खरल छो नथो पैदा थिए, या इवन अमर जलील वीचारो पंहिंजा ज़िंदगीअ जे आख़िरी हिन में आहे। त ॻाल्हि इहा आहे त उहो माहौल ऐं उहो अहिड़ो क्रिएट कजे जंहिंमें इन शइ जी थोरी पालना थिए। तंहिंजे करे आर्ट जे लाइ ऐं इन में तव्हां सां दोस्तनि वांगुरु ऐं बिल्कुलु जेको आहे बराबरी जे बुनियाद ते, भली आर्टिस्ट हुजे या ग़रीब हुजे अमीर हुजे, उन सां असां कम्यूनिकेट कंदा आहियूं। शायदि जेके मूं वटि कमु करे विया आहिनि दोस्त, उनखे ख़बर हूंदी त मूं वटि इहो फ़र्क़ु न हूंदो आहे त असांजे मुंहिंजो पटियालो मिलंदो हुन सां, मां पाण मिलंदो आहियां, अॼु बि मां पाण मिलंदो आहियां, डायरेक्ट उन खां जेको आहे पुछंदो। त तंहिंजे करे हीअ जीअं त दोस्त पंहिंजो आर्ट काउंसिल जी ॻाल्हि हुई, तंहिंजे करे पहिरियों जेको आहे आर्ट जी ॻाल्हि कयूं। बाक़ी ॿियो जेको मीडिया आहे, मीडिया दरअसल जेको आहे छा आहे, उहो हूंदो आहे ॿ टे ॻाल्हियूं हुन में आहिनि फैक्टर। हिकिड़ो त मीडिया जेको आहे सोसाइटीअ जी रिफ्लेक्शन या अक्स आहे, त बाबा जेको सोसाइटीअ में थिए उहो बयानु करे। पर उन सां गॾोगॾु जीअं त मीडिया जा इदारा जेके आहिनि पंहिंजे सोसाइटी खां ज़हनी तरह थोरा एडवांस हूंदा आहिनि, छो त इंटरनेशनली बि कम्यूनिकेटेड हूंदा आहिनि, उहे पढ़ंदा बि आहिनि या जेको सही माना में हुजनि था। त तंहिंजे करे उन्हनि खे न रुॻो सोसाइटीअ जी रिफ्लेक्शन खे आणणु खपे, पर सोसाइटीअ खे हिकिड़ो डायरेक्शन बि ॾियणु खपे। तंहिंजे करे वसाण साहिबु जेका ॻाल्हि कई उहा बिल्कुलु सही आहे ऐं मां हुन सां एग्री कयां थो। ऐं कल्ह जेके दोस्त हुते मौजूदु हुया, जेको मूं ॻाल्हायो हो, मुंहिंजे ख़्याल में उहे ॻाल्हियूं साॻियूं वसाण साहिबु अॼु कयूं। त मलक साहिबु ॿुधाईंदो तव्हांखे त इहे ॻाल्हियूं कल्ह स्पीच में सभु हिकु वन बाय वन सभु थियूं। त तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त असीं कोशिशि कयूं था, पर असीं हिकिड़ी कमज़ोर क़ौम जा बि माण्हू आहियूं। हक़ीक़त में असांजे हरू भरू जेको आहे सो पाकिस्तान जे सेटअप में बि असां एॾा डॉमिनेंट न आहियूं। असां पहिरें नंबर ते त आहियूं कोन, ॿिए नंबर ते बि न आहियूं, टे नंबर ते बि मुश्किल सां को शायदि हुजूं, या चोथे नंबर ते आहियूं। त मतिलबु उनजो सबबु मतिलबु घणा आहिनि। हाणे ॿोली जीअं साईं चवंदा ॿोली ख़तमु थी रही आहे, वाक़ई ॿोली इन जे करे ख़तमु थी वई आहे त तव्हांखे सियासी पावर न आहे,
तव्हां वटि जेको आहे सो मुल्क जे अंदरि तव्हां न इकानमी तव्हां वटि आहे, न तव्हां वटि इंडस्ट्रियूं आहिनि, न तव्हां वटि हिकिड़ी मैकेनाइज़्ड एग्रीकल्चर आहे, न जेको आहे सो तव्हां कंहिं ॿिए वॾे ट्रेड में आहियो, एक्सपोर्ट में इम्पोर्ट में सभु माण्हू ॿिया माण्हू कमु था कनि, असीं त हिकिड़े साइड ते कुंडड़ीअ में वेठा आहियूं। तंहिंजे करे असांजी उहा ताक़त ठहे नथी। असांजे इलाइक़नि में एक्टिविटीज़ न आहिनि। एक्टिविटी जेका आहे जेका हलचल कंदी आहे, हाणे छा थींदो आहे त जीअं हिकिड़ो बीठल पाणी हूंदो आहे, उन में जॾहिं लहर न उथंदी आहे त उहो आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो बदबू कंदो आहे, उनजे मथां सावल ॼमी वेंदी आहे ऐं उन में धप अचणु शुरू थी वेंदी आहे। असांजी सोसाइटीअ जो हाल इहो थी वियो आहे। हलचल ऐं लहर कीअं पैदा थींदी आहे, उहा जेका आहे सा अक्सर करे ॿिनि ॻाल्हियुनि सां थींदी आहे। हिकु त या त जिन इलाइक़नि में वॾियूं जंगियूं लॻनि, अज़ीम जंगियूं जीअं लॻियूं, उहे तस न उलट पुलट थी विया सॼा, सोसाइटीअ जो जेको आहे फुल जेको आहे स्ट्रक्चर चेंज थी वियो, नाम्स चेंज थी विया, ऐं उहे जेके आहिनि से पोइ उनखे मजबूरनि सर्वाइवल लाइ अॻिते वधिणो पियो ऐं उहो जेको आहे सो ताक़तवर थी विया। ॿियो हूंदो आहे त उन इलाइक़े जे अंदरि हिकिड़ी जेका आहे सा तमामु वॾे क़िस्म जी इकोनॉमिक एक्टिविटी थी थिए, या जीअं इंडस्ट्रियलाइज़ेशन आहे। इंडस्ट्रियलाइज़ेशन थींदी त जेको आहे सो छा थींदो, सोसाइटीअ जो सॼो तानी पेटो बदिलिजी वेंदो। जेको माण्हू हाणे वेही गिला थो करे सॼो ॾींहुं, या जेको आहे चर्चनि में सिंधी शौक़ीन आहिनि चर्चनि गुबनि जा, त चर्चा वेठो थो, उनखे त टाइम ई न मिलंदो, उनखे त सुबुह 8 बजे ठीकु ड्यूटीअ ते पहुचणो आहे, वरी सां अञा पहुचंदो त वरी ज़ाल हली वेंदो जेको आहे नाइट जी शिफ्ट ते, ॿार स्कूल वेंदो सम्झो, ऐं उनजी इकानमी जीअं ॿिया माण्हू बदिलजंदे ॾिसंदा त ॿिया बि माण्हू उनजे कढनि था, यार हीअ त कमु थो करे, हीअ त बगियूं जायूं ठारायो, गाॾियूं अचियूं, हिते असां बि कयूं, ईअं ई जेको आहे सो बदिलजी वेंदी आहे। असां इहे सलाहूं बि ॾिनियूं हुयूंसीं साईं वारनि जी जेका पार्टी आहे, हिननि तमामु सुठा तालुकात हुया असां, पर हुननि खे हिननि रियासत जेका हुकूमत क़ाइमु कई, उहा उनखे चवनि था ओलिगार्की, माना इहा आहे, इन जो मतिलबु आहे गवर्नमेंट आर द फ्यू फॉर द फ्यू। हिकु 1% माण्हू बि न आहिनि जंहिंजे लाइ गवर्नमेंट आहे, जिन खे पैसा मिलनि था, कमाइनि बि था, हुननि खे कमु करिणो ई न हो। असांजे थियोरियूं लिखी ॾिनियूंसीं, सभु कुझु कयोसीं त बाबा कीअं सोसाइटी बदिलबी, पर तव्हां ॾिठो त छा थियो, हाणे पार्टी जा माण्हू वेठा आहिनि, असांजा बि दोस्त आहिनि, ऐं ईअं न आहे त मतिलबु असांजी कानून सां दुश्मनी आहे, पर सचु सभिनी खे चइबो। त तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त असां वटि का एॾी वॾी एक्टिविटी न आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त माज़ीअ में बि असां जेको आहे सो एॾो वॾो गुज़िरियल 200-400 सालनि 500 सालनि में कमु न कयो आहे। हाणे मां हिते वाशिंगटन में ॾिसां पियो सविनर हूंदा आहिनि, त हुन में तख़्ती हूंदो त कोटेशन लिखियलु हूंदा आहिनि। उहो हिकिड़ो कोटेशन मूं पढ़ियो, मां वठणु चाहियां पियो पर वरी मिस थी वियो, न वठी सघियुमि, पर मूंखे यादि आहे चङी तरह, 2010 में उहो लिखियलु हो त इफ़ यू आर रीडिंग दिस इट इज़ बिकॉज ऑफ यूअर टीचर, माना हे जेकॾहिं तव्हां पढ़ो था इहो तव्हांजे उस्ताद जे करे आहे। बट इफ़ यू आर रीडिंग दिस इन इंग्लिश इट इज़ बिकॉज ऑफ द इंग्लिश सोल्जर। जेके जेके फातिह क़ौमूं हुयूं, जिन जिन ज़ुल्म कया, जेके एम्पायर्स हुयूं, हाणे बि उहे ई इकोनॉमिकल जाइंट्स उहे आहिनि, असां हुन वक़्तु भींगिया हुयासीं, हाणे बि भींगिया लॻा पिया आहियूं। मतिलबु ॻाल्हि इहा आहे त असां वॾी का हिकिड़ो मास लेवल जी का एक्टिविटी दुनिया में न करे सघिया। बहरहाल वक़्तु न वियो आहे, हाणे बि घणो कुझु थी सघे थो, ऐं हीअ जेको असीं जागृता वग़ैरह जी ॻाल्हि कयूं था, हिन जो मक़सदु इहो आहे, इन में कंहिं बि माण्हूअ में को बि हेठि मथां ईअं फ़र्क़ु न आहे, हर को माण्हू हुन में हिसो वठी सघे थो। इन जो मक़सदु आहे त सचु ॻाल्हायो ऐं सचु ॿुधो, ब्रेन स्टॉर्मिंग कयो, ऐं जेके ॻाल्हियूं सही गॾियल सोच जे नतीजे में उहे इम्प्लीमेंट कयो, पोइ उन्हनि खे वरी जेको आहे त अहिड़ो पुख़्तो वठो जो उनखे ऑर्गनाइज़ कयो। सॼी सिंधी सोसाइटी शायदि मां सम्झां थो त 712 खां पोइ जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम आयो, उनखां पोइ वरी कॾहिं ऑर्गनाइज़ न थी सघी आहे। त हाणे हिन खे पहिरियों दफ़ो जेको आहे सो माण्हुनि जे विच में कनेक्टिविटी पैदा कई वञे, ऐं माण्हू जेके आहिनि से हिक ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधनि। एग्रीकल्चर समाज जूं पैदा कयल शयूं कहिड़ियूं, मिसाल त ईगो वॾेर खे समाज जो कमु आहे, ॿियो कमु न करणु, कम खे एब सम्झणु, इहो जेको आहे सो फ्यूडल माइंड सेट आहे, फ्यूडल सोसाइटी जो आहे। उनखां पोइ कंहिंखे ॿिए खे न सहणु, हर कंहिंखे बेवकूफ़ सम्झणु ऐं पाण खे सियाणो सम्झणु, इहो बि जेको आहे फ्यूडल माइंड सेट आहे।
तंहिंजे करे इहे अञा ॿियूं काफ़ी फ्यूडल माइंड सेट जूं जेके ॻाल्हियूं हाणे माण्हू घणा फ्यूडल न बि हुजनि त बि पढ़ियल लिखियल माण्हुनि में ऑफिसर्स में जेको आहे मीडिया ॾे मालिकनि में उहो वॾेरा थी हलनि था उन्हनि जो माइंड सेट जेको आहे उहो आहे उहो मतिलबु जेको इंटरनेशनल आहे उहो न आहे अवामी न आहे या मतिलबु जेको जीअं हुजणु खपे हिकिड़ो कॉर्पोरेट सोसाइटीअ जो उहो न आहे तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त हिन जे थ्रू असीं चाहियूं था त सभु माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हाइनि ऐं हिक ॿिए जी ॿुधनि हिन में अचण लाइ अञा फॉर्मली लांच न कई आहे पहिरियों प्रिलिमिनरी वर्क था कयूं हिन में इहो आहे त हीअ हिकु सियासी पार्टी न आहे साईं जे दिलि ख़ुशि थींदी आहे ॻाल्हि ॿुधी त हीअ हिकिड़ी सियासी पार्टी न हूंदी ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन में जीअं त असां एजुकेशन हेल्थ जेको आहे सो मॉरल अपलिफ्ट जेको होपलेसनेस खे ख़तमु करणु ऐं उनखां अलावा जेको आहे पंहिंजो सिंधी माण्हूअ खे बिज़नेस जी दुनिया ॾे लाहिणु ऐं जेको आहे सो बेसहारा माण्हुनि जी फ्रीअ में लीगल एड करणु ऐं इन क़िस्म जा ॿिया बेशुमार कमु कंदी ऐं जंहिंजो बुनियादु जेको आहे सोशल सर्विस तंहिंजे करे जेको आहे असांखे जेको आहे सो इहो असां सम्झूं था बुनियादी कमु आहे ऐं जेको इहो कमु कंदो पाण ई जेको आहे सो उहो मतिलबु सियासत आहे कोन इहा पर ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां हिकिड़े माण्हू जो मसइलो हल कंदव तव्हां हुन सां गॾु हूंदव तव्हां सां हुनजे तकलीफ़ में बि गॾु हूंदव त ज़ाहिर आहे माण्हू तव्हां सां ख़ुशि थींदा तव्हां सां गॾु थींदा ऐं अहिड़े नमूने सां जेको सदियुनि में न थी सघियो आहे सिंधी माण्हुनि जे विच में कनेक्टिविटी उहा थींदी हिक ॿिए जे वेझो ईंदा हूअं त हिन जूं जागृता जूं तमामु घणियूं जेके शयूं आहिनि तमामु घणो पाईंदियूं आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में कल्ह काफ़ी तफ़सीली ॻाल्हायोसीं ऐं हीअ जीअं त ॾाढो असांजो न आहे असां इंडस रेनेसेंस जे प्लेटफॉर्म ते संगत खे न घुरायो आहे त उते वेही पंहिंजा शयूं हुनजे मथे में ठोकियूं इहा ॻाल्हि असांखे सुठी न थी हा बाक़ी सिंध टीवीअ जी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त सिंध टीवी असां जंहिंजे ठाही उहा उनजो बेसिक स्लोगन जेको असां रखियो होसीं पाण वटि उहो हुयो शायदि ही शाह साहिब न हुयो असां हुनखे यादि हूंदो अलाए ॻाल्हि निकिती हूंदी उहो हुयो त एजुकेशन थ्रू एंटरटेनमेंट ऑन द बेसिस ऑफ बिज़नेस ते बेस न रखंदव त उहो हलंदो कोन एजुकेशन रुखी ऐं उहो कंदव त उहा क़बूल न थींदी त उहो हुयो उनखां पोइ इहो सदियुनि जे तहज़ीब जो पड़ाॾो रखियोसीं ऐं सिंध टीवी पंहिंजे 10 सालनि जे हिकु क़दम ते उनजी नयूं स्टोरियूं हिकु साल जे अंदरि नवनि स्टोरियुनि जो शो मोटो वठणु सभ खां पहिरियों बेन सिंध टीवीअ ते पवणु सिंध टीवीअ जो बेनज़ीर भुट्टो खे जेको आहे शहीद राणी ऐं ज़ुल्फ़कार भुट्टे खे मैन ऑफ द मिलीनियम असां चऊं था 1000 सालनि में भुट्टे जहिड़ो माण्हू पैदा न थियो आहे पर वरी जेको आहे सो 10,000 सालनि में जेको भुट्टे खां पोइ हाणे माण्हू वेठो अहिड़ो गंदो माण्हू पैदा न थियो त तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त बेनज़ीर भुट्टो मां सम्झां थो शायदि इमाम हुसैन जी शहादत जो हिकिड़ो वॾो मिसाल आहे उनखां पोइ जेकॾहिं अज़ीम मिसाल आहे त भुट्टो फैमिली जी शहादत जो आहे ईअं दुनिया में हिस्ट्रीअ में न आहे त जेको आहे सो सॼी जो सॼी फैमिली हाणे शहीद थी वई हुई ऐं प्लानिंग सां मारी वई हुई तंहिंजे करे ॻाल्हि आहे त इहा ॻाल्हि क्लियर आहे को बि ईअं न सम्झे छो त असां सम्झंदा आहियूं त भुट्टो प्रैक्टिकल नेशनलिस्ट अॼु जेकॾहिं मां डॉक्टर थी वियुसि अॼु मां इदारो खोलियो आहे या असांजा खोड़ दोस्त आहिनि त इनजे करे जो भुट्टो साहिबु कॉलेज असांजे दर ते खणी आहे शायदि जेको आहे सो जेकॾहिं हू कॉलेज जे दर ते न खणी अचे हा त असां जेको आहे सो इहा ई अॻे फाइनल हूंदी 7 दर्जा ॿाहिरि कंदा पोइ तपेदार वपेदार थींदो वधि वधि माण्हू उहो ई थियूं आहे वधि वधि त तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॿी ॻाल्हि असां सिंधी माण्हू हमेशह शइ जो हिकु रुख ॾिसंदा आहियूं कॾहिं बि तव्हां शइ जो हिकु रुख न ॾिसो हर वक़्तु हिन वजह वक़्तु मां ॻाल्हाए रहियो आहियां या हर मोमेंट हर सेकेंड जेको आहे सो मल्टीपल रियलिटीज़ एग्ज़िस्ट कंदियूं हीअ रियलिटी आहे त मां ॻाल्हायां थो पर मुंहिंजे हीअ हिन जी जासूसी बि थींदी हूंदी पोइ मुखालिफ़ ॿियो जेको आहे उहो बि सॼी इंफॉर्मेशन आहे छा ॻाल्हायूं छा थियो कीअं थियो सम्झव अहिड़े नमूने सां जेको आहे ॿियूं वरी दुनिया में नयूं नयूं फिनामिना असां हे था कयूं हुते जेको आहे सो शायदि किथे गैस जे शादियुनि जो कानून पास थींदो हूंदो कंहिं यूरोप जे हिन में मतिलबु हिकिड़ियूं हिक ॿिए खां उलट ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां कल्ह जेका ॻाल्हि कई त हीअ दुनिया तमामु तेज़ी सां हिक ॿिए जे वेझो अची रही आहे हाणे जेको आहे कॉम्पिटिशन तमामु तेज़ आहे दुनिया इलेक्ट्रॉनिक स्पीड सां तरक़ी पई करे शयूं तमामु तेज़ी सां बदिलजनि थियूं जिते जेको आहे 3D प्रिंटर अची वञे
जिथे जेको आहे सो माण्हूअ जो फुल बॉडी ट्रांसप्लांट थींदो हुजे, जिथे ॼाण इहो थियण वारो त माण्हू मरंदो कोन, हुनजो माइंड हमेशह जेको आहे कंप्यूटर में मुंतक़िल करे उहो हमेशह जेको आहे हुनजो माइंड ज़िंदा रहंदो ऐं एक्टिव हूंदो। अहिड़ियूं अहिड़ियूं जेके ॻाल्हियूं थियनि थियूं उते असां अञा हाणे वठूं था कारोबारी कंदा, मतिलबु हुननि जे ऐं असांजे जेकॾहिं हिन में ॾिसूं था त असीं हक़ीक़त में ईअं लॻंदो आहे, शर्म ईंदो आहे त असां गारनि में था जिथे दुनिया। हाणे असांखे पंहिंजी स्पीड खे बदिलाइणो पवंदो, पंहिंजूं इहे जेके इलतूं हुअनि अनान वारियूं, जीलसुनि वारियूं ऐं कमु न करण वारियूं, कम खां सवाइ दुनिया जी का हीअ शइ हितां हे खणी हिते बि नथो थी सघे। हे जॾहिं हिनखे खणी मां कयो तॾहिं हिते, तंहिंजे करे असां सम्झूं था त कमु न करणु का मोतबरी आहे। काटन जा कपिड़ा पाए माण्हू त रोब करणु, मुछुनि खे वट ॾेई विहणु, कार में मुड़ुसी न आहे त न। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त असांखे पंहिंजी हिन जी जागृता जो मक़सदु बि इहो आहे त जेको आहे सो फुली चेंज। ऐं असां सिंध टीवी जॾहिं शुरू कयो, सिंध टीवीअ खे बीहारण में असांखे 10 साल लॻी विया। जॾहिं हाणे असां सम्झूं था त बीह वई आहे, असांजा त जेके कंप्यूटर हुननि जो हफ़्ते में बंदि थी वेंदी, वरी 15 ॾींहं में बंदि थी वेंदी, महीने में बंदि थी वेंदी। ऐं जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां थो त जेकॾहिं असांजो चैनल बंदि थियो त उन में बि किन कंप्यूटरेटरनि जो माना हिकिड़ो फ्रेम थियल शयूं हुयूं। हाणे त सभु असां वटि असां को कन्फ्रंटेशन पैदा करणु नथा चाहियूं, पर मतिलबु हीअ आहे त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे विसारे असांखे थोरो नए तरीक़े सां सोचणो पवंदो। माज़ीअ खे जेको आहे सो जेकॾहिं तव्हां अॻिते वधणु था चाहियो त हुन में आहे लिखियलु त इफ यू वांट टू गो इन टू द फ्यूचर कंसीडर पास्ट ओके। माना जेको थियो शायदि इहो ईअं ई थियणो हो, शायदि त हुनजा हालात अहिड़ा हुआ, शायदि असां सोसाइटीअ तारीख़ जे हुन स्टेज ते मोड़ ते बीठा हुआसीं। पर हाणे असां जॾहिं शऊरी तरह शयुनि खे सम्झूं था त पोइ हाणे शऊरी तरह बदिलाइजे बि हुनखे। हाणे जेको हर शइ जी अॻुवाट प्लानिंग थिए थी। तंहिंजे करे ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ मौज़ू तमामु घणा आहिनि, जीअं मां शुरू में बि चयो, ऐं तव्हांखे वधीक बोर न कबो। तव्हांजी वॾी महिरबानी।